कराची जी टेंट सिटी गुलशन सैयद में इलाज की सहूलत न मिलण करे 2 सालन की मासूम न्याणी फौत थी वई। अमड़ के बेहोशी जा दौरा पवण लगा। नाहिल डीसी ओलह के पिटूं ऐं पाराता। एसएस न्यूज़ के रिपोर्टर नबी बख्श खास खेली मूजिब उमर ब्रोही गोठ भरसा कायम गुलशन सैयद टेंट सिटी में इलाज की सहूलत न मिलण करे जैकमाबाद के इलाके शीरानपुर के रहवासी 2 सालन की मासूम न्याणी सुहाना धीअ मुनवर चांडियो फौत थी वई। मासूम नींगरी के फौत थियण ते पूरे कैंप में सोग वारो माहौल छाइजी वियो। जनाज़ नमाज में सवे माण्हुनि शिरकत कई। लाश खणण महल अमड़ के बेहोशी जा दौरा पइजी विया। कैंप में मेडिकल की सहूलत न हुजण करे सवे मासूम बाड़ा बीमारियुनि में विकोड़जी विया। तुर्त इलाज न थियण करे केतिरियूं ई ज़िंदगियूं ज़ाया थियण जो ख़दशो वधी वियो आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल के लाइक ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा।